मुझे मालिक है प्यारे हबीब सदके बीबी ज़ैनब जी उन चादर दे सदके मुझे मालिक है मुझे भागे कुछ भी थियण न ॾिजे मालिक सही जेकर मुझे भागे कुछ थियो ने तो उन जी बदनसीब भेड़ में मरी वेंदी मालिक सही प्यारे हबीब सदके असा का एॾो वॾो इम्तिहान न वठिजे मालिक असा का एॾो वॾो इम्तिहान न वठिजे मालिक एॾो वॾो इम्तिहान न वठिजे खैर तो है दादा दादा ओ सजा छाछवा सजा दे परिणति में अले छाती हो दस अम्मा ने केस अस्पताल कराए भैया दादा अल्लाह जे वास्ते एने जो मामा होती बतावे पैरे थी पवा दादा मुझे भागे कुछ भी ध्यान न दीजो दादा ने तो मामा री भी साहब मुझे भाग चली अच्छा यो साथी चली मां बना को तू अल्लाह का दुआ गुर तू रहम करे मां हारे तो बना अल्लाह सही रहम कर जाए मुझे मालिक जो माने करे भैया जो वरी पैसा कुटा दी चाहिए रोने दिला जो पूछी तो माने करे भैया इन घर में जो को जिए या मरे उन सब तू छो छा वरी केर मुआ छा थियो अने भागी बहुत सजा ले गला चाहती वा अम्मा उनके अस्पताल खणाए भैया कुछ कोन थींदस कोन तू तू मानी का बोले मुखे भूख लगी आ कोने का मानी न बचाइयो मानी तो जेड़े पी खादा असा यतीम भला होया से गट में गट को अल्लाह जे वास्ते जी असा के मानी द दिया त बेचारा गरीब है हाने घणो बात न आण अगे ये सनसो न कयो त वरी पटिया ने मुंडी पटी दे तो छा के दे तू हल 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 अरे भागा ठिकर वरी तू आए वहीं थे खैर तो है मासड़ सफा जुड़े उठो आई मासी किथे आए छो केड़ो हाँ फाटो थी मासी लाए हाँ मनाऊ सर अरे अरे पांजी इन भाग सा तो पांजो घर बर्बाद कयो पांजो पी मां मारी सजी वरी हाणे अची असांजे घर ते डमर लग किरियो आई डमर थी किरियो आई असांजे घर ते मासड़ ये तू छा थो चवी बाबा या मां के मां मारियो आहे या त अल्लाह जी ॻाल्हि आहे बस हाणे बस ये वधीक लेक्चर न दे शिकल गुम करे था असां गई पांजे पाणीअ में न आहियूं त वरी तू मूंखे तो चवे पियो तो करे पंहिंजो पाण सोचो आहे त हिन घर जो तो छा हालो करे छॾियो आहे जेका तुंहिंजी ज़ाल आहे जेका तुंहिंजे पेट गुज़रियल आहे ॿियनि जे दर तुंहिंजी थांव बार थी करे पई धीउ आहे जेका सॼी ॾींहुं मशीन हलाए तुंहिंजे घर जो चरखो थी पई हलाए कुराड़ो पीउ आहे जेको बीमार आहे ऐं बसूं पुटु आहे अञा मूंखे तो चई पियो तूं बीठो बात तो हणो असां नशो कयो ससुई सिकंदर छा थियो आहे सजाद के अल्लाह चाहती हो हाँ अम्मा उनके अस्पताल खड़ाए भैया सजाद ने तू वञ न अल्लाह जे वास्ते तो मुझो भाउ जेको आहे उनके कुछ भी न थे उनके सही सलामत वठी अचजो अल्लाह जे वास्ते तो मां वञा थो पियो तूं दिलि न लाइ मां वञा थो
सजा ठीक है ना मां? छा थियो? जी ससुई, सजाद के दिमाग जो कैंसर है। छा? डॉक्टर ने चयो है तो उनके बाहरी मुल्क खड़ाए वञो। छा थी अम्मा? पर असां वटि त पैसा ई न आहिनि। एतिरा लखेर में किथां ईंदा जो मां सजाद जो इलाज कराया। मथो फिरियो आहे डॉक्टरनि जो। ये पैसनि कढण लाइ ईअं चवंदा आहिनि, कोन मरंदो तो पुट, कोन मरंदो। अम्मा अम्मा अम्मा, इहो चओ त सभु कुझु कूड़ आहे। अलाह जो वास्ते थी चओ त कूड़ आहे इहो सभु कुझु। ससुई, मां हिकु दर ते वेही आहियां कि छह में गालो विझी हिकु दर पिलियो आहे। मूंखे चवनि पिया, हलो तव्हांखे त पिलण जी आदत आहे। उन्हनि मूंखे धिका ॾेई कढी छॾियो। अम्मा चओ त इहो कूड़ आहे। न त मां एॾियूं रड़ियूं कंदीसां जो आसमान टुटी पवंदो। ये दस सदी तेरी पवंदी अम्मा। अम्मा चओ त इहो कूड़ आहे। छो थियूं छितियूं थियो? मूं चयो कोन मरंदो। मोटींदो। ये डॉक्टर ईअं था चवनि कोन मरंदो तो वारो। अरे तू छो न तो मरी? खुदा तुझो बेड़ा फर्क करे। तू असांजे लाइ आज़ाद थियो आहे। अरे तोखे शर्म नथी अचे? अञा बि चए थो न डॉक्टर कूड़ था ॻाल्हाइनि। अम्मा अल्लाह जो वास्ते तव्हां हाली न विड़ो। इहो सोचो त मां खे बचाइणो कीअं आहे। मां छा कयां ससुई, मां छा कयां? अञा किथे ॻाल्हि आहे? तव्हांजे घर जो हिकु हिकु भाती तड़पी मरंदो। कयो ज़िद। असांखे पैसनि जी सख़्त ज़रूरत आहे। मां तोखे इहो रो पेरनि ते विझां थी। तव्हां जेके पैसा चवंदो मां तव्हांखे ॾींदुसि, पर मुंहिंजी बि ज़िंदगीअ जो सवाल आहे। मूंखे घर खपे, ज़ाल खपे, बस। तोखे जेको खपे न तोखे असां ॾींदासीं। तूं असांजो घर बि खणी छॾ। तोखे जेको खपे असां ॾींदासीं। तूं मूंसां शादी कर तो चाही न। मां तोसां शादी करण जे लाइ बि तयार आहियां, पर अल्लाह जे वास्ते मूंखे मुंहिंजो भाउ न ससु, पुट ही तो छा चई रही है? ये तो छा चई रही है? चरी त लथी आई। चरी थी वई आहे मां चरी थी वई आहे। मां पंहिंजे भाउ जी मोहबत में चरी थी वई आहे। मां ससुई एतिरी चरी बि न थी। छो त मां उधर नया कंदो ऐं सौदो खरो कंदो आहियां। छो त हिन दौर में कंहिं ते बि एतबार करण चङी ॻाल्हि न आहे। छोकरा हे कोन सम्झंदियूं। रेडुनि अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया। मां मथो हणी छितो थी पियो आहियां। तूं छॾे ॾे त ही रोन पिटनि पियूं। हिननि जो मुक़दर ई अहिड़ो आहे। मां तोसां शादी करण जे लाइ तयार आहियां। तूं पैसा अम्मा खे ॾे त अम्मा अस्पताल खणी वञे। तूं भले मौलवी खे घुराए। ठीकु आहे, हिकु हथु पैसा, ॿिए हथु सौदो। मेरा पैसा अम्मा खे ॾे त अम्मा अस्पताल वञे। ठीकु आहे, पैसा माणे खे ॾियां थो। हलो।
मालिक साईं असां ते रहम कर मुंहिंजा पाक परवरदिगार असां ते रहम कर मालिक साईं असां ते करम कर दादा 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 सजा ठीक आहे हाँ धीअ अलाह ख़ैर कयो आहे कॾहिं मुंहिंजो बतरो हिन अङण ते मोर चिया टिलंदो ॾिसजा तूं ताड़ियूं वॼाए चवंदीअ मोर तो टिले राणा मोर तो टिले दादा तू रोए छो तो छा थियो हाणे अलाह खां दुआ कर त वो सलाई कर दादा साईं अल्लाह साईं असांखां एॾी वॾी मज़ाक नथो करे सघे एॾी वॾी आज़माइश असांखां नथो वठी सघे उहो मालिक साईं जेकॾहिं दादा साईं इहे कयो न त मां क़ुर पढ़णु छॾे ॾींदसि उन जे कलमा भरणु छॾे ॾींदसि जेकॾहिं उन असां सां इहे कयो असांखे ग़रीबत नहीं बर्दाश्त करे वियासीं हीरो जी पीर नहीं बर्दाश्त करे वियासीं हिकु भाई त असांजो वारस हो जेकॾहिं उहो बि असांखां कसे ई न त अलाह साईं त असांजो यकीन ख़तम थी वेंदो न भरींदासीं असां कलमो उन ते न आहे असांखे उन ते ईमान न आहे उन ते ईमान असांखे इहो कुफर न ॻाल्हाए थिया इहो कुफर न ॻाल्हाए मालिक खां माफ़ी घुर रब जी रज़ा में राज़ी न थी राज़ी अॼु का बि मयार न ॾिजे ॿुधो न अथई त बेवस ॿार उठनि पे फिटी गया मां त मजबूर आहियां मां साध मां ॾाढी मजबूर आहियां मां साध मां तुंहिंजी गुनहगार आहियां ऐं मूंखे माफ़ करे छॾजांइ ऐं थी सघे त मूंखे विसारे छॾजांइ कीअं विसारियां जेका ॻाल्हि मुंहिंजे वस में न आहे कीअं विसारियां उहे नंढपण जूं यादियूं कीअं विसारियां मां उहे रांधियूं उहे वाइदा वचन जेके जवानी ताईं गॾु कयासीं तो पाण सां गॾु मुंहिंजी मोहबत बि खपाए छॾी तू छो आयो आहे हिते हलियो वञ त अॼु खां पोइ हिते न अचिजांइ जेकॾहिं इहो सवाल मां तोखां पुछां त तूं हिते छो आहीं छो त ही घर मुंहिंजे मासी जो घर आहे तुंहिंजी मासीअ जो घर हुयो आहे न छा सम्झी हुयो आहे न अॼु खां पोइ ही घर ऐं ससी मुंहिंजा आहिनि मुंहिंजा जिते तूं हथ तो खणी रहे इहो मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु आहे ऐं जंहिं घर में तूं बीठो आहीं न इहो घर बि हिनजो ई आहे निकिरी वञे था ऐं अॼु खां पोइ हिन घर में वरी ॿीहर न अचिजांइ हलो मिस्टर समझी कोन समझी हलियो वञे था वञा थो
जो चयो मां वञा थो जी बिस्मिल्लाह। पर मां सब समझा थो। मां त दुखी सुखी जिंदगी गुजारे वेंदुसि, पर तू जिंदगी कीअं गुजारींदी? सब समझा थो मां, सब समझा थो। तो तू कहिड़ा कहिड़ा इम्तिहान ॾींदी? कहिड़ा कहिड़ा इम्तिहान ॾींदी? वञा थो मां, वञा थो मां, वरी नहीं दुश्मन मानी तो है, वञा थो मां। अच्छा सही मुझे बेटे भागे अम्मा खुदा राजमान बाबू जल्दी से बेटा बाबू जान लगे अम्मा तो मुझे इजाजत दे सजाद सजाद मुझे माफ करना सही मुझे माफ कर। चाहे बाबा ही सब चाहे बाबा ही मुझे भला बस कर ना सभी बस कर मुझे भी लगता है मुझे भागे बाबा बाबा मुझे मार जान के बाबा मुझे माफ कर बाबा अम्मा अम्मा बाबा अम्मा बस
तो मुझे असर मारे कोई हीरो नहीं आया ए मुझे पिया बोलो जे जे मुके जणे ये अरमान कया तो मुझे पुत्र वडो थींदो तो मां को सुख जो साह वठंदो मुझे दिए मुझे घर ही हीरो नहीं जो घर तो आज गया खुदा दे वास्ते पंचन दे वास्ते यो नशो बंद करायो जे कदे यो नशो हलो त अहिड़ो असर अलाए केतिरनि घरनि सां थींदो अलाए केतिरनि माण्हुनि का लाल पुरबा वञनि का वारो पुरबा दुनिया वारो मुंहिंजो असर तव्हांजे साम्हूं आहे देख लो तव्हांजे साम्हूं आहे हिकु रब जो वास्तो अथव इहो नशो बंदि करायो न त मूं जहिड़ो असर